अस्सलाम वालेकुम मेहराब टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। केपीके में सिक्योरिटी फोर्सेस जूं कार्रवायूं, 13 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त केपीके में 5 हदनि ते कार्रवायूं कयूं वयूं। बनू, बाजोर, DI खान, खैबर ऐं वज़ीरिस्तान में कार्रवायुनि दौरान झड़पुनि में भारतीय हिमायती याफ़्ता 13 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो वधीक चवणु आहे त मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कया विया आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस मुल्की सरहदुनि जी हिफ़ाज़त लाइ पुरअज़म ऐं साबित क़दम आहे। सदर ऐं वज़ीर आज़म पारां 13 दहशतगर्दनि खे मारण ते सिक्योरिटी फोर्सेस खे ख़िराज तहसीन पेश। शहबाज शरीफ चयो आहे त सिक्योरिटी फोर्सेस वॾियूं कामयाबियूं माणे रही आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पूरी क़ौम पाक फौज सां गॾु बीठल आहे। मुल्क मां दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे ताईं सुख सां न वेंदासीं। विच ओभर जी जंग 9 ॾींहं में दाख़िल, अमेरिका ऐं इसराइल जा हमला तेज़। ईरान पारां 200 अमरीकी फौजी मारण जी दावा। तेहरान, अस्फान ऐं ॿियनि शहरनि मथां अमेरिका ऐं इसराइल जी बमबारी, वधीक 8 ॼणा शहीद। अमरीकी मीडिया जो चवणु आहे त ईरान मथां ताज़नि हमलनि में फौजी अड्डनि, मिसाइल लॉन्चरनि ऐं पासदारनि इनकलाब जे ठिकाणनि खे निशानो बणायो वियो। ईरान अमरीकी दावाउनि जी तरदीद कंदे चयो आहे त अमेरिका ऐं इसराइल पारां शहरी आबादी मथां बम किराया विया आहिनि। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान में अहिड़ो सदर चाहियूं था जेको मुल्क खे जंग तरफ़ न वठी वञे। जंग खां पोइ ईरान जो नक्शो शायदि अहिड़ो नज़र न अचे जहिड़ो हिन वक़्तु आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त अमेरिका ईरान सां कंहिं बि मुआहिदे या सेटलमेंट जे लाइ ॻोल्हा में नाहे। नथा चाहियूं त कुर्द फोर्सेस ईरान में दाख़िल थिए। रूस तरफ़ां ईरान जी मदद जा के बि सबूत न मिलिया आहिनि। चीन ईरान मथां हमला रोकण जो मुतालबो करे छॾियो। परॾेही वज़ीर वांग ई चयो आहे त जंग थियण ई न घुर्जे हां। ताक़त जो इस्तेमाल मसइले जो हल न आहे। ईरान में हुकूमत जी तब्दीली जे मंसूबे खे मक़बूलियत न मिलंदी। चीनी परॾेही वज़ीर वधीक चयो आहे त जंग खे पकड़जण खां रोकियो वञे ऐं वॾनि मुल्कनि खे उन में तामीरी किरदार अदा करणु घुर्जे। सऊदी अरब ईरान के जवाबी हमलनि जो चिता ॾेई छॾियो। बरतानवी ख़बरू इदारे मूजिबि सऊदी अरब तेहरान खे ॿुधाए छॾियो आहे त जेकॾहिं हमला न रोकिया विया त जवाब ॾिनो वेंदो। सऊदी अरब अमेरिका फौज खे पंहिंजा अॾा इस्तेमाल करण जी इजाज़त ॾेई सघे थो। बरतानवी ख़बरू इदारे वधीक चयो आहे त सऊदी अरब अमेरिका ईरान तकरार जे हल लाइ सिफ़ारती कोशिशुनि जी हिमायत करे थो, पर जेकॾहिं बादशाहत ऐं तवानाई जे ज़ख़ीरनि ते हमला जारी रहिया त रियाज़ जवाब ॾींदो। ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान चयो आहे त कंहिंखे पंहिंजी सरज़मीन जे 1 इंच ते बि कब्ज़ो करण न ॾींदासीं। ईरान पंहिंजे दुश्मन ख़िलाफ़ मज़बूती सां बीठो आहे। दुश्मन खे पूरी ताक़त सां जवाब ॾेई रहिया आहियूं। समूरनि मुश्किलातुनि जे बावजूदि असां मुतहद आहियूं। अमेरिका ऐं इसराइल जे हमलनि में ज़ख़्मी थियलनि जी अयादत वक़्तु ॻाल्हाईंदे ईरानी सदर वधीक चयो आहे त ईरान पंहिंजे पाड़ेसरी मुल्कनि सां सुठा लाॻापा चाहे थो। जेकॾहिं कंहिंजी सरज़मीन तां ईरान मथां हमला थिया त जवाब ॾींदासीं। सिंध में पाकिस्तान जो पहिरियों डिजिटल इंश्योरेंस मॉनिटरिंग सिस्टम फ़ाल। गाॾियुनि लाइ थर्ड पार्टी इंश्योरेंस लाज़मी करार। रोड हादसनि में फौत थींदड़नि जे वारसनि खे 7 लख रुपया मुआवज़ो ॾिनो वेंदो। मुस्तक़िल माज़ूरी जी सूरत में 5 लख रुपया मुआवज़ो मिलंदो। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त हाणे इंश्योरेंस खां सवाइ न गाॾी रजिस्टर्ड थींदी ऐं नई टोकन टैक्स जमा थींदो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील नामेमुर चयो आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान खे एटमी ताक़त बणायो। बेनज़ीर भुट्टो मुल्क खे मिसाइल टेक्नोलॉजी ॾिनी। हिन वक़्तु दुनिया मथां जंग जा ककर छायल आहिनि। पाकिस्तान मां मेरी अख खणण जी कंहिं में बि जुरत न आहे। कराची में औरतुनि में मुफ़्त पिंक स्कूटीज़ विराइण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे शर्जील मेमन वधीक चयो आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो वज़ीर आज़म बणी त औरतुनि मुल्क हलाए ॾेखारियो। पीपल्स पार्टी पारां आम चूंडुनि में जनरल सीटुनि ते औरतुनि खे तरजीह ॾिनी वई। पहिरियों वुमेन थाडो ऐं पहिरीं वुमेन बैंक पीपल्स पार्टी ॾिनी। मटियारी भरिसां तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच ऐं वैन में टक्कर, 10 ॼणा ज़ख़्मी। टंडो आदम खां हैदराबाद वेंदड़ वैन ख़ैबर वटि कोच सां टकराइजी वई। औरतुनि ऐं ॿारनि समेत 10 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मुनि में तैमूर तुर्क, ज़ुल्फ़िकार, मोहम्मद बिरोही, ग़ुलाम हुसैन, मोहम्मद ख़ान, रफ़ीक अली ऐं ॿिया शामिल। सेवन में दरगाह तां अगवा थियल पोरियत नींगरी खैरपुर मां बाज़ियाब। पुलिस जे ॻुझे इतला ते कार्रवाई दौरान 12 वरनि जी नाइला चांडियो खे बाज़ियाब करायो वियो। छापे दौरान 2 औरतूं गिरफ़्तार। मुख्य जवाबदार फरार थी वियो। दरगाह कलंदर शहबाज ते धागा विकिरो कंदड़ नींगरी खे हफ़्तो अॻु अगवा कयो वियो हो।